ओम शांति। अजय मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मानंद द्वारा चवंता मीठे मीठे बच्चे बाबा चवंदा आहिनि कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झो। ये आत्मा सम्झणी टियों नेत्र जी स्मृति में रहणी आहे। अर्थात आत्मा जी स्मृति में रही करे हर कर्म करो। अर्थात टियों नेत्र खुली वियो। ॿिन्हिनि अखियुनि सां त असां ॾिसूं था न, लेकिन जॾहिं आत्मा जी स्मृति में रही करे पाण सभिनि खे ॾिसंदा आहियूं, सभिनि सां व्यवहार कंदा आहियूं, सभिनि सां संबंध में ईंदा आहियूं, इहो थी वई पंहिंजो टियों नेत्र खुलणु। अर्थात इहे ही सची सची तीजड़ी जी कथा थींदी आहे। कथा मतिलबु कहानी। अञा ताईं पंहिंजी आत्मा जी स्मृति पाण खे न हुई त पंहिंजो टियों नेत्र बंदि थी वियो। हाणे परमात्मा पाण खे आत्मा जी स्मृति ॾिनी अथई न कि पाण आत्मा आहियूं, परम धाम जा निवासी आहियूं, पाण असुल में परम धाम में रहंदा आहियूं। पंहिंजो असली घर परम धाम, हिन सृष्टि चक्कर खां परे, चांद तारनि खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां बि परे, निराकारी दुनिया में पाण सभु आत्मा ई रहंदा आहिनि। पाण आत्मा जो निराकारी पीउ परमात्मा आहे। आत्माउनि जे घर जो नाम भी निराकारी दुनिया है। हुते आत्माएं सभु निराकार रूप में रहंदियूं। हुते कोई पाण खे शरीर न हूंदो आहे। पाण हुतां खां हेठि हिन सृष्टि ते जॾहिं ईंदा आहियूं तॾहिं शरीर रूपी चोलो वठंदा आहियूं त पाण पाट वॼाईंदा आहियूं। सत्युग में पाण जॾहिं हिन सृष्टि में आयासीं, शरीर वरितो हुयो त पाण खे हीअ स्मृति रहंदी हुई कि मां आत्मा हिन शरीर में आहियां त ये शरीर हले करे थो। लेकिन हाणे पाण खे आत्मा जी स्मृति न आहे। सत्य त्रेता में असांजो आत्मा जो टियों नेत्र खुलियल हुयो। हाणे पंहिंजो द्वापर युग खां जॾहिं पाण विकार में आयासीं त असांजी आत्मा जो टियों नेत्र जेको आहे, जेकी आत्मा जी स्मृति आहे, ये बंदि थी वई। अर्थात ख़तम थी वई। त पंहिंजो टियों नेत्र बंदि थी वियो। आत्मा जी स्मृति ख़तम थी वई, अर्थात टियों नेत्र बंदि थी वियो। आत्मा जी शक्तियूं, गुण, कलायूं आदि ख़तम थींदी वयूं। आत्मा अंदरि दुखी थी थिए, लेकिन पाण सिर्फ़ु शरीर जे भान में ई रहंदा हुयासीं। कॾहिं इहो ध्यान में बि न आयो कि मुंहिंजी आत्मा शरीर जे अंदरि प्रकृति जे विच में वेठी आहे, उहो ई दुख सुख भोगे थी, उनखे सुठो बुरो लॻे थो, उनखे गर्मी ठंडी थी लॻे, शरीर खे ई ॾिसंदा रहंदा हुयासीं। त हाणे बाबा पाण खे इहो टियों नेत्र खुलण जी कहानी थो ॿुधाए। पाण खे इहो टियों नेत्र खुलण जी कथा थो ॿुधाए कि कीअं पंहिंजो इहो टियों नेत्र खुलंदो आहे ऐं कीअं पंहिंजो इहो टियों नेत्र बंदि थी वियो। आख़िर टियों नेत्र जा गुण छा आहिनि? जेको टियों आत्मा जो जेको टियों नेत्र आहे न, आत्मा जी स्मृति अर्थात टियों नेत्र खुलण। त हिन आत्मा जी स्मृति में रही करे पंहिंजा असली गुण कहिड़ा आहिनि, पंहिंजी शक्तियूं कहिड़ियूं आहिनि, पंहिंजो माउ पीउ केरु आहे, पाण कीअं इहे शरीर सां पंहिंजी आत्मा कर्म कराए थी, इहे सभु ॼाणण ई तीजड़ी जी कथा आहे। त बाबा पाण खे हाणे सची सची तीजड़ी जी कथा ॿुधाए करे पंहिंजो इहो आत्मा रूपी टियों नेत्र खोलियो अथई। हिन आत्मा जी स्मृति में रही करे जॾहिं पाण हर कर्म कंदासीं त पंहिंजे हर कर्म में सुधार ईंदो। पंहिंजा कर्म सुधरंदा, पंहिंजी ॿोली सुधरंदी, पंहिंजे उथणी वेहणी व्यवहार सुधरंदो। पाण आत्मा ई शुद्ध पवित्र थी वेंदासीं। शुद्ध आत्मा जो असली धर्म ई आहे शांति। आत्मा जो असली धर्म आहे पवित्रता, शुद्धता। आत्मा जा असली गुण ई आहिनि शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता सां सभिनि सां व्यवहार करणु, संबंध में अचणु। आत्मा जी शक्तियूं त अथाह आहिनि, लेकिन हाणे आत्मा विकारनि जे वश थी करे ख़ुदि खे बि भुलिजी आहे त पंहिंजी शक्तियुनि ऐं गुणनि खे बि भुलिजी आहे। त दुनिया में भर माण्हू हर साल तीजड़ी जी कथा कंदा आहिनि, लेकिन टियों नेत्र त खुलियो कोन अथनि अञा ताईं। त हाणे बाबा पाण खे सची सची तीजड़ी जी कथा ॿुधाए करे पंहिंजो टियों नेत्र खोलियो अथई न कि मां केरु आहियां? आत्मा। मुंहिंजो पीउ केरु आहे? परमात्मा। परमात्मा बाप हर 5000 साल में हिकु बार अची करे पाण खे सची सची इहा तीजड़ी जी कथा ॿुधाईंदो आहे, जंहिंसां पंहिंजी आत्मा जगी वेंदी आहे
ऐं पूरा 2 युग आत्मा एतिरी जगी वेंदी आहे, एतिरी समझदार थी वेंदी आहे, एतिरी गुणवान और शक्तिशाली थींदी आहे कि सत्य त्रेता 2 युग ताईं हुनखे कॾहिं हुनजे जीवन में दुख न ईंदो अथई। हाणे आत्मा दुखी थी आहे छो जे विकारनि जे वश थी आहे न, पंहिंजे घर खे पंहिंजे पीउ खे भुलिजी आहे, पंहिंजे गुण शक्तियूं भुलिजी आहे। त हाणे हिन ई युग में हिकु बार ई परमात्मा ब्रह्मा तन में अची करे हुनखे सती सती तीजड़ी जी कथा ॿुधाए करे हुनखे गुणवान शक्तिशाली ठाहे छॾंदो अथसि। सिर्फ़ु ये स्मृति ई त ॾियारंदो अथसि न कि तूं केरु आहे, तुंहिंजो पीउ केरु थी, तूं पंहिंजे पाण खे पहचान, तूं शरीर न आहे, सुबुह खां वठी राति ताईं तूं आत्मा ई कर्म थी करे, तूं आत्मा ई न अखियुनि खां ॾिसे थी, कननि खां ॿुधे थी, सोचे थी, निर्णय करे थी, हथ पेरनि खां कमु कराइण वारी केरु? मां आत्मा। त पाण खे परमात्मा इहा स्मृति थो ॾे, तुंहिंजी आत्मा जेको तुंहिंजो सुठो भोजन छा आहे, मुंहिंजी आत्मा जो भोजन छा आहे? सुठा वीचार। त हाणे पाण खे सोचणो खपे कि पाण सुबुह खां वठी राति ताईं केतिरा सुठा वीचार करूं था, छो जी आत्मा जो भोजन आहे वीचार। त जीअं जीअं पाण आत्मा खे अगरि उहे ई फालतू ॻाल्हियूं ॿुधंदासीं, ॾिसंदासीं, सोचंदासीं त आत्मा खे भोजन छा मिलियो? फालतू ॻाल्हियुनि जो न। त आत्मा जी शक्ति त वधी न। त सॼो ॾींहुं शरीर खे त सुठो सुठो भोजन था खारायो, 3 टाइम रोटी पाणी ॾियो था, सुठे गिह वारा माला आदि खाराए था, ऐं आत्मा जो जेको भोजन आहे सुठा वीचार उहो हुनखे ॾियो ई नथा। उहे हेॾा वेॾा जी ॻाल्हियूं, पुराणी ॻाल्हियूं, हिन ईअं कई, हिन ईअं कई, हिन सां ईअं थी वियो, फलाणो इहो थी वियो। इहा आत्मा खे पाण फालतू फालतू ॻाल्हियुनि जो भोजन ॾेई करे आत्मा जी शक्ति खे घटि था करायूं। थोरो समय भॻवान जो नाम जपो त उहो बि हुन में बि मन नथो लॻे, छो जो तव्हां आत्मा खे सॼो ॾींहुं त फालतू भोजन था ॾियो न, फालतू वीचारनि जो। त पोइ हुन समय आत्मा कीअं पंहिंजो मन हुन में लॻाईंदी? जॾहिं सॼो ॾींहुं पाण घड़ी घड़ी भॻवान खे यादि कंदासीं, भॻवान जो पाठ, अॼु मां छा कयो, अॼु मूंखे भॻवानु छा ॿुधाई, मुंहिंजे भॻवान सां संबंध छा आहे, जॾहिं भॻवान खे तव्हां यादि कंदा सॼो ॾींहुं घड़ी घड़ी हुन सां ॻाल्हियूं कंदव, तॾहिं तव्हां उहो जॾहिं पाठ कंदव या कोई बि भक्ति आदि कंदव त हुन समय तव्हांजो मन लॻी सघंदो अथव। त बाबा चए थो हाणे पंहिंजी आत्मा खे सुठे वीचारनि जो भोजन ॾियो। पतित पावन मां आहियां, मां आयो आहे त आत्माउनि खे हाणे पावन ठाहिनि। तॾहिं त सिकर आहिनि पतित पावन सीताराम अच। हाणे मां तव्हां सभिनि आत्माउनि जो राम हिन सृष्टि ते आयो आहे, तव्हां सभिनि खे पावन ठाहिण। तव्हां सभी मूंखे त्रेता वारे राम खे न पसंदि करो, परमात्मा राम खे आत्मा सॾु कंदी आहे कि अची करे असांखे पावन ठाहे। मां सर्वव्यापी न आहियां, गीता जो भॻवानु मां ई आहियां। त गीता ज्ञान मां ई ॾिनो हुयो न, हाणे वरी खां उहो ई सच सच गीता ज्ञान ॾियां थो, जंहिं ज्ञान सां नए धर्म जी स्थापना थी थिए, सुख शांतिमय दुनिया जी स्थापना परमात्मा हाणे सच्चे सच्चे गीता ज्ञान सां करे थो। त जेका माण्हू देवी देवता घराने वारा हूंदा, देवी देवता दुनिया वारा जेका बि आत्मायूं हूंदियूं, उहे गीता ज्ञान ॿुधी करे पंहिंजे पाण खे हुन दुनिया में वञण जे लाइ, वठी वञण जे लाइ तयारु थियूं। ॾिसो दुनिया में केॾी सारियूं आत्मायूं आहिनि न, अञा ताईं भॻवान खे ढूंढनि थियूं, अञा ताईं अंधियारे में भटकनि थियूं, लेकिन पाण भॻवान खे पहचानियो, पाण भॻवान जो ज्ञान ॿुधी करे भॻवान जी मत ते हली करे पंहिंजो जीवन सुख शांतिमय ठाहियूं था न। शिव बाबा भल आहे निराकार, लेकिन ब्रह्मा तन में अची करे असांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे। कोई शास्त्र आदि पढ़ी करे न ॿुधाईंदो आहे, परमात्मा जी आत्मा में ज्ञान अथसि ई सही। जे पंहिंजी आत्मा में जनम मरण जो पाठ भरियल आहे न, उहो ई परमात्मा जी आत्मा में ज्ञान जो पाठ भरियल अथसि। त जॾहिं उहो ब्रह्मा जे तन में ईंदो आहे त उहो असांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे। दुनिया में अॼुकल्ह त कई प्रकार जा ज्ञान थी विया आहिनि, लेकिन परमात्मा जेको ज्ञान ॾींदो आहे उहो एतिरो शक्तिशाली हूंदो आहे, जे ज्ञान सां आत्मा सुख शांति जी अनुभूति कंदी आहे, पंहिंजे सभिनि दुखनि खे
भुलिजी वेंदी आहे। आत्मा शक्तिशाली थी वेंदी आहे। आत्मा जे जीवन में कोई भी परिस्थिति अचे लेकिन वो हुनखे शांति ऐं धैर्यता सां ॾाढी अचल तरीक़े सां हुनखे पार करे सघंदी आहे। परमात्मा जे ज्ञान में एतिरी शक्ति आहे छो जी परमात्मा कंहिंखे ज्ञान ॾींदो आहे, आत्माउनि खे ॾिसी करे ज्ञान ॾींदो आहे न। त जॾहिं आत्माउनि खे ॾिसी करे ज्ञान ॾींदो आहे त आत्माउनि में शक्ति बि भरंदो आहे ताकि जेको मां उन्हनि खे चवां त उहो करे सघनि। वरी पाण त कंहिंखे सम्झाइण ॾींदासीं, मुख सां ॾींदासीं तूं हीअं कर हीअं कर हीअं कर, लेकिन हुन में शक्ति भरूं न। जॾहिं पाण हुन आत्मा खे ॾिसी करे शक्ति भरूं कि मां जेको हिनखे चवां थी सुठो कर्म करे, ये सम्झे हिनखे, हिनजी आत्मा में शक्ति अचे। त परमात्मा आत्माउनि जो पीउ आहे न। त परमात्मा सिर्फ़ु ज्ञान न ॾींदो आहे, शक्तियूं बि ॾींदो आहे कि पाण हुननि हिन चीज़ुनि खे पाण सम्झी सघूं ऐं जीवन में धारण करे सघूं। माण्हू त जनम वठंदा आहिनि, मथां खां हेठि आत्मा ईंदियूं आहिनि त गर्भ में ईंदियूं आहिनि। परमात्मा ब्रह्मा तन में अची करे असांखे एॾो ऊचो ज्ञान ॾींदो आहे जंहिंसां नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठही वेंदा आहिनि। हाणे परमात्मा पाण खे देवी देवताउनि जी दुनिया में वञण जे लाइ सच्ची सच्ची सत्यनारायण जी कथा थो ॿुधाए। पहिरियों त अची करे असांजी आत्मा खे जगाईंदो आहे, अर्थात तीजड़ी जी कथा ॿुधाईंदो आहे कि तव्हां केरु आहियो, किथां जे रहण वारा आहियो, कीअं त सृष्टि चक्कर में चक्कर कटी आया आहियो, तव्हांजी आत्मा ते ई लेप शेप आहे। हाणे पाण आत्माउनि खे जगाए करे हाणे असांखे सत्यनारायण जी कथा थो ॿुधाए कि तव्हां आत्मा ऐं विकारनि में जे वश थी करे जो कूड़ियूं थी आहियो न, हाणे मां तव्हांखे सत्य ज्ञान थो ॾियां। हुन सत्य जी राह ते हली करे तव्हां सच्ची सच्ची दुनिया में सतयुग में हलण जे लाइ तयार करो। नारायण जी आत्मा बि त कलयुग अंत में अची करे विकारनि जे वश थी करे कूड़ी थी आहे न, त उहा बि परमात्मा खां ज्ञान वठी करे सच्ची ठहे थी। हिकु नारायण जी आत्मा न, नारायण सां गॾु हुनजी पूरी राजधानी हूंदी न, त हिकु महाराजा कूड़ो थींदो, विकारनि जे वश ईंदो, त हुनजी पूरी प्रजा बि विकारनि जे वश थींदी न। त जेको सतयुग में नारायण हुयो उहो सचो हुयो, त उहो बि जॾहिं पुनर्जन्म वठी वठी करे द्वापर युग में आयो त उहो बि विकारी थी वियो, कूड़ो थी वियो। हाणे कलयुग में अंत में अची करे जॾहिं अति कूड़ो थी वियो त भॻवानु अची करे हुनखे बूढ़े ब्राह्मण जे तन में अची करे हुनखे सच्ची सच्ची सत्य ज्ञान थो ॾे, सचो ज्ञान थो ॾे कि तूं केरु आहे, तूं किथां जो रहण वारो आहे, तुंहिंजा माउ पीउ केरु थी, तूं पहिरियों कीअं हुए, हाणे छा थी वियो आहे। त इहो हुनखे ज्ञान सम्झ ॾेई करे हुनजी आत्मा में शक्तियूं भरे करे हुनखे वापसि खां सचो ठाहे थो परमात्मा। त हुन सां गॾु हुनजी पूरी राजधानी थी ठहे। त पाण बि सत्यनारायण जी कथा कंदा आहियूं, देवताउनि खे पूॼंदा आहियूं, त पाण बि त हुननि जी दुनिया में हूंदा हुआसीं न, तॾहिं त पाण खे यादि आहे कि उहो कीअं रहंदा हुया, हुननि जी दुनिया में कीअं सुख हुयो। जॾहिं पाण खे यादि आहे तॾहिं त पाण मूर्तियूं आदि ठाहे करे हुननि जी पूॼा आदि करूं था, हुनखे वस्त्र आदि पारायूं था, हुनखे भोग था लॻायूं, छो जी पाण कॾहिं हुननि जी दुनिया में इहे सभु ॾिठो हूंदो। आत्मा जेको ॾिठो अथई उहो ई त पाण खे यादि आहे न। हाणे मुस्लिम धर्म में छा थींदो आहे पाण खे थोड़ी यादि आहे, हुननि जी रीति रस्म छा आहिनि पाण खे यादि न आहे। देवी देवताउनि जा रीति रस्म यादि आहिनि, उहे कीअं महलनि में रहंदा हुया, छा कंदा हुया, त पाण खे यादि आहिनि तॾहिं त पाण इहे सभु करूं था न। त पाण खे हाणे वापसि खां परमात्मा हुन ई दुनिया में वठी वञण लाइ सच्ची सच्ची सत्यनारायण जी कथा थो ॿुधाए। परमात्मा जी महिमा त ॾाढी ऊची आहे, हू सर्व जो सुखगति दाता, पतित पावन आहे, दुखनि सां छुड़ाइण वारो आहे। ॾिसो माण्हू चवंदा आहिनि कि सुख दुख भॻवान थो ॾे, ऐं हिकु तरफ़ चवंदा आहिनि उहो दुख हरता सुख करता है। त बाबा चए थो अगरि मां दुखनि जो दुख हरता सुख करता है त मां तव्हांखे सुख दुख मां कीअं ॾेई सघंदो आहे, मां त तव्हांखे सदैव सुख ॾींदो आहे न। हाणे मां आयो आहियां तव्हांजे लाइ सुख जी दुनिया स्थापन करणु, दुख त तव्हांजे कर्मनि अनुसार तव्हांखे मिलंदो आहे। ॾिसो माण्हू सोचंदा आहिनि असां पाठ न कंदासीं, पूजा न कंदासीं त असांखे भॻवानु पाप ॾींदो। भॻवानु थोरी पाप ॾींदो आहे, इहे त
पंहिंजी आत्मा में पहिरियों खां ई लेप शेप चढ़ियल आहे न। इहो त पाण भक्ति पाठ पूजा कंदा आहियूं, हिन सां उहो घटि थींदो आहे। त जंहिं ॾींहुं पाण मन सां पूजा न कई, अगरि उन ॾींहुं पाण सां कुझु बुरो लिखल हूंदो ऐं पाण भॻवान खे बि यादि न कयोसीं त उहो घटि न थींदो, त उहो जेको थियणो हूंदो उहो थी वेंदो। त इहे रोज़ भक्ति करणु या भॻवान खे यादि करणु मतिलबु पंहिंजे पिछले जन्मनि जो पाण खातो घटि था करायूं। ख़तमु न, लेकिन घटि त थींदो आहे न। त तव्हां उन ॾींहुं अगरि न कयो, भॻवान खे यादि न कयो, त जेको लिखल उहो थी वियो। हिन में भॻवान थोरी तव्हांखे पाप ॾिनई कि तूं मुंहिंजे अॼु मंदर न आए, तूं गुरुद्वारे न आए, तूं असुर जो न उथे, तूं पाठ न कई, तूं व्रत न रखी, त हिन करे तोसां गॾु हीअं थी वियो। न, इहे पंहिंजे कर्म जेका लिखल आहे न उहो थी वियो। लेकिन भॻवान खे यादि कंदा रहंदासीं त उहो घटि थींदा। लेकिन हाणे परमात्मा बाप चए थो, हाणे त मूंखे निराकार रूप में यादि कंदव त उहो बिल्कुलु ई ख़तमु थी वेंदा। अञा ताईं त घटि थींदा हुया न, लेकिन हाणे बिल्कुलु ई ख़तमु थी वञनि। इन जे लाइ परमात्मा पाण खे चए थो कि पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो, त तव्हांजी जन्म जन्मांतर जे पापनि सां तव्हां मुक्त थी वेंदव। तव्हांखे सजा न खाइणी पवंदी है। जो घड़ी घड़ी बीमार था थियो, घड़ी घड़ी एक्सीडेंट था थियनि, कॾहिं नुक़सान थो थिए, छा थो थिए, इन्हनि सभिनि सां तव्हां दुखनि सां मुक्त थी वेंदव। छो जी निराकार परमात्मा में एतिरी शक्ति आहे कि उहो सभिनि खे सभिनि जे दुखनि सां मुक्त करे सघंदो। अञा ताईं त पाण हुनखे हुन रूप सां न यादि कंदा हुआसीं न, छो जी ॼाणंदा ई न हुआसीं कि आत्मा ते मैल चढ़ल आहे। पाण त सनान के शरीरनि खे सनानु कराईंदा हुआसीं, शरीरनि खे अमृत आदि पीआरींदा हुआसीं कि हिन खाइण सां असांजो पाप मुक्त थी वेंदा, शरीर पावन थी वेंदो, त पोइ दुख बि एतिरो घटि न थींदो हुयो। हाणे परमात्मा पाण खे सम्झ ॾिनी अथई कि तव्हांजी आत्मा ते लेप शेप चढ़ल आहे न, त पंहिंजे पाण खे निराकार रूप में यादि करे मुझ आत्मा खे यादि करो, त तव्हांजी आत्मा जा जन्म जन्मांतर जे पाप कर्मनि सां तव्हां मुक्त थी वेंदो। पोइ तव्हांजे जीवन में दुख ईंदो ई न, सदा सुख शांति वारो जीवन थी वेंदो। एतिरी ऊची मत परमात्मा पाण खे ॾियण। हुन जे लाइ बि कोई ईअं थोरी कि असांखे कोई कोठी में वेही करे तपस्या करणी आहे या घर बार छॾिणो आहे। परमात्मा त चए थो कर्म योगी ठहो, कर्म कंदे मूंखे यादि कंदा रहो, त तव्हांजे जन्म जन्मांतर जी मैल जेकी आत्मा ते चढ़ियल आहे उन सां तव्हां मुक्त थी वेंदव। रावण विकारनि जे कारण तव्हां केॾो दुख भोगियो आहे न। हाणे परमात्मा राम पंहिंजी मत थो ॾे ऐं पंहिंजे जीवन में सुख शांति जी स्थापना थो करे। सभिनि खे सभिनि दुखनि खां छुड़ाए करे पंहिंजे घर वठी वञण लाइ परमात्मा बाप आयो आहे। बाबा चए थो पहिरियों पाण सभी आत्मायूं पंहिंजे घर हलंदासीं, पोइ ईंदासीं सतयुगी नई दुनिया में। मां त न ईंदमि, तव्हां ईंदव पंहिंजे पंहिंजे समय ते। मां त सदैव परम धाम में रहंदो आहे न। हाणे बि सृष्टि ते आयो आहे, लेकिन पंहिंजो शरीर थोरी वरितो आहे। मां त लोन वारो वरितो आहे न। हुनजो शरीर में ईंदो आहे, ज्ञान ॿुधाईंदो आहे ऐं हली वेंदो आहे। त बाबा चए थो कि तव्हां पंहिंजे पंहिंजे समय ते हाणे जेतिरो पाण वक़्तु वठंदासीं परमात्मा खां, त उन अनुसार पाण पंहिंजे पंहिंजे समय ते सतयुगी नई दुनिया में ईंदासीं। सतयुगी नई दुनिया में सुखनि जी दुनिया में वठी वञण लाइ परमात्मा बाप पाण खे ये सभु ज्ञान थो ॿुधाए। भक्ति मार्ग में त तव्हां ॾाढी माला आदि जपी, ॾाढी भक्ति आदि की, लेकिन माला जा जेका दाणा आहिनि उहो केरु आहे? माला जा दाणा इहे उहे ई आत्मायूं आहिनि जेकी हाणे मूंखे निराकार रूप में यादि करे मुंहिंजी मददगार थी वयूं। त उन्हनि जी बि भक्ति में माला जे रूप में सिमरन थींदो आहे। त हिकु हिकु माला जो हिकु हिकु दानो हिकु हिकु आत्मा जो यादगार आहे कि हिननि आत्माउनि मुंहिंजी, जॾहिं मां हाणे सृष्टि ते आयो आहे न, त मां त निराकार आहियां। मां निराकार तव्हांखे कीअं सुख जी राह ॿुधाए सघंदो आहे? त मूंखे ॻाल्हाइण लाइ मुख खपे, पोइ मुंहिंजो ज्ञान ॿुधाइण लाइ ॾाढी सारी आत्मायूं खपनि जो ॿुधनि ऐं हिक ॿिए खे ॿुधाइनि।
त जेके बि आत्मायूं मुंहिंजे मददगार थियूं, मुंहिंजो ज्ञान ॿुधी सभिनि खे ॿुधाइनि पियूं, त उन्हनि जी यादगार में माला ठही, माला जा दाणा इहे उहे आत्मायूं आहिनि जेकी परमात्मा जा मददगार आहिनि। ऐं मथे जेको फूल हूंदो आहे उहो मां हूं। त पहिरियों फूल, पोइ युगल दाना ब्रह्मा सरस्वती, पोइ उहे सभु दाणा हूंदा आहिनि जो परमात्मा जा मददगार ठहिया आहिनि। हाणे उहे ई दाणा मुंहिंजा मददगार ठही करे सभिनि खे ज्ञान ॿुधाइनि था। मुख्य ज्ञान जी ॻाल्हि आहे ई इहे। हिन पूरे जेको बि पाण ज्ञान ॿुधूं था, हिन में मुख्य ॻाल्हि छा आहे? मां केरु? आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा। इहा ॻाल्हि सम्झी वञे, सम्झी छॾी, ऐं कर्म कंदे समय जेतिरो बि पाण इहे यादि कंदासीं ओतिरो पंहिंजे जीवन में सुख शांती ईंदी। बाक़ी त बाबा सतयुग त्रेता द्वापर कलयुग जी ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहे, भई भक्ति मार्ग में तव्हां छा छा कंदा आहियो, सतयुग में तव्हां छा छा कंदा आहियो। हाणे विकारनि जे वश, रावण जे वश थी करे तव्हां कूड़ा थिया आहियो, तॾहिं त चईंदा आहिनि कि भॻवानु सचखंड जी स्थापना कंदो आहे। मतिलबु इहो कूड़ो खंड आहे न, कूड़ो कंहिं हिसाब सां थियो आहे? ॾिसो, कूड़ा थिया आहियूं न पाण, पंहिंजे पाण खे शरीर सम्झी वेठा हुआसीं। सभिनि खां पहिरियों त पाण इहो कूड़ ॻाल्हाईंदा हुआसीं कि आत्मा त किथे लेप शेप लॻे नथो, आत्मा त कुझु आहे ई न, शरीर खे ध्यानु ॾींदा हुआसीं। ॿियो कूड़ पाण ॻाल्हायो कि भॻवान खे सर्वव्यापी चई छॾियो, तव्हां में, मूं में, कण कण में भॻवानु आहे, सर्वव्यापी चई छॾियो न। ॿियो कूड़ इहो ॻाल्हायो। ईअं ई पाण भक्ति मार्ग में ॾाढा कूड़ ॻाल्हाइनि, कृष्ण जे लाइ, राम जे लाइ, भॻवान जे लाइ, देवी देवताउनि जे लाइ। देवियुनि खे एॾा हथ ॾेई छॾिया आहिनि। एॾे हथनि वारी देवी हूंदी छा? एॾे हथनि वारी देवी हूंदी त हुनजा ॿार बि अहिड़े हथनि वारा, एतिरा हथ वारा हूंदा। एतिरा शस्त्र खणी देवी घुमे त हुनजा भक्त, हुनजा ॿार बि त शस्त्र खणी घुमंदा न। हाणे देवियुनि जा भक्त बि अगरि ईअं शस्त्र खणी ॿाहिरि घुमनि, हिक ॿिए खे मारनि, पोइ देवी जी ग्लानी थी वई न, भई हीअ देवी बि हीअं कंदी आहे त असां बि हीअं था कयूं। त इहे सभु शस्त्र आदि शक्तियुनि जा प्रतीक आहिनि। अर्थात जीअं आत्मा में एतिरी शक्ति हूंदी आहे कि वो कहिड़ी बि बुराई ते विजय प्राप्त करे सघंदी आहे, हुनजे कहिड़ी बि बुरे स्वभाव संस्कारनि खे ख़तमु करे सघंदी आहे। त उहे सभु शस्त्र शक्तियुनि जे रूप में उहे सभु शस्त्र ॾिनल अथसि। अर्थात हुन आत्मा में एतिरी शक्ति आहे। बाक़ी देवियुनि जा कोई एतिरा हथ न आहिनि। 2 हथ, 2 पेर, 2 अखियूं, 2 कन वारा ई देवी देवता हूंदा आहिनि। बाक़ी 4 हथ, एॾा सारा हथ न हूंदा आहिनि, न ही रावण शेषन वारो हूंदो आहे। इहे त सभु शक्तियुनि जो प्रतीक आहे। रावण में बुरी शक्तियूं आहिनि, अर्थात उहा आत्मा जी जेकी विकारी हूंदी आहे न, उहा ई आत्मा खे पाण रावण चईंदा आहियूं। पाण न चईंदा आहियूं कि हिकदमि रावण वांगुरु चिल्लाए थो, हरकतियूं थो करे। त इहे मतिलबु रावण अर्थात जीअं आत्मा में काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार हूंदो, उहो आत्मा केरु हूंदी? रावण हूंदी। हाणे सभिनि में ई त विकार आहिनि। सभु केरु आहिनि? रावण ई आहिनि न। तव्हांजे घर में जेतिरा बि माण्हू आहिनि सभिनि में विकार आहिनि, सभु रावण आहिनि। अर्थात आत्मा में अहिड़ा बुरा विकार अची विया आहिनि न। त हाणे विकारनि खे छॾो त पोइ पाण छा ठही वेंदासीं? देवता ठही वेंदासीं। विकारनि खे छॾंदा त दैवी गुणनि जी धारणा थींदी त देवता ठही वेंदासीं। आत्मा में पहिरियों दैवी गुण हुया, तॾहिं त आत्मा देवता हुई। हाणे बि कंहिंमें सुठा स्वभाव संस्कार हूंदा आहिनि, जंहिंजा सुठी सभिनि खे ॾियण जो संस्कार हूंदा आहिनि, सुठी भावना हूंदी आहिनि। चईंदा आहिनि इहे त जीअं देवता आहे, इहे त जीअं भॻवानु आहे असांजे लाइ। त उहो भॻवानु न आहे, हुन में भॻवान जहिड़ा गुण अथसि, हुन में भॻवान जहिड़ा, देवता जहिड़ा गुण अथसि। हिन करे पाण हुनखे भॻवानु ऐं देवता सम्झी वेठा आहियूं। त पाण बि अगरि देवी देवताउनि जहिड़ा गुण धारण करूं ऐं जीअं भॻवानु असांखे चए थो हूअं असां ठही वञूं, त असां बि भॻवान जहिड़ा ठही सघंदा आहियूं, देवता जहिड़ा ठही सघंदा आहियूं। त बाबा चए थो ॾिसो, मुंहिंजो त देवी देवताउनि जी ऐं मुंहिंजी त महिमा ई बिल्कुलु अलॻि आहे। छो जी मुंहिंजी महिमा निराकार रूप में आहे। मुंहिंजो जहिड़ो कोई ठही न सघंदो आहे। अर्थात पाण कॾहिं बि भॻवानु न ठही सघंदा आहियूं, लेकिन भॻवान जहिड़ा गुण पाण धारण करे सघंदा आहियूं।
ऐं देवी देवता पाण ठही सघंदा आहियूं। जॾहिं पंहिंजो शरीर पावन हूंदो, सत्युग में पंहिंजो शरीर योग बल सां पैदा थींदो, आत्मा भी पावन थी वेंदी, त पाण हुन समय देवता कहलाईंदासीं। त पाण में भगवान जहिड़ा गुण शक्तियूं अची सघंदा आहिनि, पर पाण भगवान न कहलाए सघंदा आहियूं। छो जी पाण वटि शरीर आहे न, भगवान उहो हूंदो आहे जेको निराकार अशरीरी हुजे, ऐं पाण सभु देवी देवता ठही सघंदा आहियूं, अर्थात देवी देवताउनि जहिड़ा गुण धारण करे सत्युग में जॾहिं पाण खे देवी देवताउनि जहिड़ो शरीर मिलंदो त पाण खे ठही वेंदासीं देवी देवता। ऐं भगवान त सदैव हिकु हूंदो ई आहे। त हाणे उहो ई परमात्मा बाप पाण खे सुठी मत ॾेई करे छा ठाहिणु आयो आहे, देवी देवता ठाहिणु आयो आहे। त पाण खे हुन जहिड़ा स्वभाव संस्कार गुण हाणे खां ई धारण करणा आहिनि। त रोज़ु ॾिसो, पंहिंजे पाण खे जांच करो कि मुंहिंजो ॻाल्हाइणु, मुंहिंजो खिलणु, मुंहिंजे खाइण पीअण, उथण वेहण सुधरियो आहे, देवताउनि जहिड़ो आहे। भले पाण खे हाणे हुननि जहिड़े महलनि में या ओड़ा कपिड़ा न पाइणा आहिनि, आत्मा में उहे संस्कार हाणे धारण करणा आहिनि। पोइ हुते वञी पाण खे उन रीति घर आदि, उन रीति कपिड़ा, उन रीति रस्म सभु हुते पाण कंदासीं। हिते सिर्फ़ु पंहिंजे अंदरि गुण ऐं शक्तियूं ज्ञान पाण खे सिखणो आहे, पढ़ाई पढ़णी आहे। जे कोई डॉक्टरी जी पढ़ाई कंदो आहे त कॉलेज में ई थोड़ी, पहिरियों त कॉलेज में पढ़ंदो आहे न, पढ़दे पढ़दे थोड़ी हॉस्पिटल में वेंदो, चेकअप कंदो, इलाज आदि कंदो ऐं ओड़ा कपिड़ा पाईंदो डॉक्टरी बि रहंदो। त जॾहिं पढ़ाई पढ़ी करे पूरी कंदो तॾहिं हुते वञी उहो सभु पंहिंजो कमु आदि कंदो डॉक्टरी जो। ईअं ई परमात्मा हाणे पाण खे देवी देवताउनि जहिड़ो ठहिण लाइ पढ़ाई थो पढ़ाए। त पढ़ाई पढ़ी करे जॾहिं लाइक़ ठही वेंदासीं त हुते वञी पाण खे सभु कुझु मिलंदो। छा मिठी मिठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी पाण सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। पंहिंजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे विदाता सां गॾु गॾु वरदाता ठही करे सर्व आत्माउनि में भल भरण वारा रहम दिल ठहो। हाणे बाबा चए थो आत्माउनि खे शिक्षा त ॾियो था मुख सां, लेकिन उन्हनि में शक्ति बि भरो। त शिक्षा त पाण ॾाढी सुठी ॾींदा आहिनि न माण्हू हिक ॿिए खे, तूं हीअं न कर, तूं हीअं कर, तूं हीअं उथ, तूं हीअं वेह, तूं हीअं खा। लेकिन बाबा हाणे चए थो कि हुनखे शिक्षा त ॾियो था, लेकिन हुननि जी आत्मा में हाणे बल बि भरो। कीअं बल पाइणो आहे? परमात्मा खे यादि करे हुन आत्माउनि में शक्ति भरणी। जॾहिं बि कंहिंखे सम्झायो त परमात्मा खे यादि करे हुन आत्मा जे आत्मिक स्वरूप में हुनखे ॾिसो कि मां आत्मा, हिन आत्मा भाग खे जेको इहो बि परमात्मा जो ॿार आहे, हिन खे इहे सम्झानी ॾियां थी। हिन आत्मा में बि इहे शक्ति भरिजे थी कि इहे हिन ॻाल्हियुनि खे सम्झी वञे ऐं पंहिंजे जीवन में धारण करे था, ताकि हिन जो जीवन बि सुख शांति में थिए। त हाणे कंहिंखे बि सम्झाणी ॾिजो त बाबा खे यादि कजो ऐं हुन आत्मा खे ॾिसजो कि परमात्मा बाप हिन में शक्ति भरे थो ताकि इहा ॻाल्हि सम्झे ऐं जीवन में धारण करे। स्लोगन आहे पंहिंजी सत्य स्वरूप जी स्मृति हुजे त सत्यता जी शक्ति अची वेंदी आहे। पंहिंजो सचो स्वरूप छा आहे? आत्मिक स्वरूप। जॾहिं आत्मिक स्वरूप पंहिंजी स्मृति में सदा रहंदो, मां आत्मा उथां थी, मां आत्मा वियां थी, मां आत्मा खायां थी, मां आत्मा पीयां थी, मां आत्मा सुम्हां थी, सनानु थी करां, रोटी थी ठाहियां, कमु थी करां घर जो या धंधो थी करां। जॾहिं घड़ी घड़ी पाण खे यादि रहंदो कि मां आत्मा ई सभु कुझु करां थी, त पंहिंजी आत्मा में कहिड़ी शक्ति ईंदी आहे? सत्यता। त पंहिंजे साम्हूं कोई बि उल्टी सीधी या कूड़ी ॻाल्हि करे न सघंदो आहे, ऐं न ई पाण खे बि ग़लति कम में फसी सघंदा आहियूं। अच्छा, ओम शांति। हाणे गीत ॿुधो, पोइ जेको बि पॉइंट अॼु ॿुधियो उहो मन में पको कजो।